जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवद गीता जे ॿिए अध्याय जो महात्म। मां ॿियो अध्याय हिन खां पहले अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उते वञी उहो ॿुधी वठिजो। अचो त ॿुधूं अध्याय ॿिए जो महात्म। त सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। श्री नारायण वाच। श्री नारायण चवण लॻो, हे लक्ष्मी, तूं ॿिए अध्याय जो महात्म ॿुध। ॾखण देश में पूरण नाले शहर में हिकु देव शर्मा नाले शाहूकार रहंदो हो, जो साधन जी घणी सेवा कंदो हो। हिकु ॾींहुं साधन खे चवण लॻो, मूंखे श्री नारायण जे ॼाण जो उपदेश कयो, जंहिं करे मुंहिंजो कल्याण थिए। अहिड़ीअ तरह संतन सां सत्संग कंदे ऐं चवंदे घणा ॾींहं गुज़री विया। उते हिकिड़ो बाल ब्रह्मचारी आयो, तंहिंजी शाहूकार घणी सेवा कई। हिकु ॾींहुं तंहिंखे वेनती कई, हे संत, मूंखे उपदेश कर, जंहिंमें मुंहिंजो जीव जो कल्याण थिए, जो मूं मुक्तिअ खे प्राप्त थियां। तॾहिं बाल ब्रह्मचारी चवण लॻो त हाणे मूं तोखे गीता जे ॿिए अध्याय जो पाठ ॿुधायां थो, तंहिंजे ॿुधण सां तुंहिंजो कल्याण थींदो। तॾहिं देव शर्मा चवण लॻो, हे ब्रह्मचारी, गीता जे ॿिए अध्याय ॿुधण करे अॻे बि को मुक्त थियो आहे? तॾहिं बाल ब्रह्मचारी चवण लॻो, मूं तोखे हिकु पुराणी कथा थो ॿुधायां, सा तूं ॿुध। हिकिड़ो अयाल नाले ॿकरियूं चारींदो हो ऐं झंग में वञी भॼन बि कंदो हो। हिकु ॾींहुं उहो अयालो ॿकरियूं वठी घर ॾे मोटियो त हिकिड़ी ॿकरी सभिनि खां अॻु में पए वई। वाट ते हिकिड़ो शींहुं वेठो हो, त उहा ॿकरी पाण ॾे ईंदी ॾिसी शींहुं ॾिसंदे ई उतां भॼी वियो। चारींदड़ ही अचरज ॾिसी हैरान थियो, हे देव शर्मा, मूं बि उते बीठुसि। उन्हीअ चरवाल अयालीअ मूंखे चयो त मूं हिकु वॾो अचरज ॾिठो, सो शींहुं हिन ॿकरीअ खे ॾिसी भॼी वियो। सो तूं संत त्रिकालदर्शी आहीं, हे महाराज, ही वृतांत मूंखे ॿुधाए। तॾहिं बाल ब्रह्मचारी चवण लॻो, हे चरवाल, मूं तोखे ॻाल्हि थो ॿुधायां, सा ॿुध। ॿकरी जनम जी असुल ॾाइण हुई ऐं ॾाढी सुहिणी शोभा वारी हुई। पति बि संदसि मरी वियो हो। पोइ त हिकारी वॾी ॾाइण थी पई, जंहिं सुहिणे बालक खे ॾिसे तंहिंखे खाई छॾे। हीअ शींहुं अॻिले जनम जो मारी हो, सो पखी फासाइण झंग में वियो, उते ॾाइण मारीअ खे खाई छॾियो। हाणे हुन मारीअ शींहं जो जनम वरितो आहे ऐं ॾाइण ॿकरीअ जो जनम वरितो आहे। शींहं खे अॻिले जनम जी ख़बर आहे, इन्हीअ करे शींहं खे भउ थियो आहे त हीअ ॾाइण वरी बि न मारे खाए। तॾहिं चरवाल चवण लॻो, हे महाराज, मूं अॻिले जनम जो केरु हुअसि? तॾहिं ब्रह्मचारी चवण लॻो, तूं अॻिले जनम जो चंडाल हुएं। चरवाल चवण लॻो, हे महाराज, कोई उपाय बि आहे जंहिं करे असां टई हिन नीच देह खां छुटूं? तॾहिं बाल ब्रह्मचारी चवण लॻो त मूं तव्हां टिनी जो उद्धार करियां थो। तव्हां ॿुधो, हिकु पर्वत जे कंदरा ते हिकु शिला रखियल हुई, तंहिं ते गीता जो ॿियो अध्याय लिखियल हो। तन अखरनि खे हुन शिला ते लिखियल ॾिठो ऐं हाणे मूं तव्हांखे उहो वचन ॿुधायां थो, सो तव्हां ॿुधो। तॾहिं ब्रह्मचारीअ उते गीता जा वचन ॿुधाया। तन हीअ नीच देह छॾी देव देही पाती ऐं देव शर्मा शाहूकार बि गीता ज्ञान ॿुधी मुक्त रूप थियो। तॾहिं श्री नारायण चवण लॻो, हे लक्ष्मी, जो मानुष्य गीता जे ज्ञान खे पढ़े या ॿुधे, तंहिंजो फल मां छा वर्णन कयां। गीता जे दर्शन परसन वचन ॿुधण करे मुक्ति प्राप्त थींदी, पर सभ खां पाठ जो फल वॾो आहे।
इति श्री पद्म पुराणे सती ईश्वर संवादे उत्तराखंडे श्री गीता महात्म नाम ॿियों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय।